वाही पांदी में 19 ॾींहं अॻु डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबबि फौत थी वियल नींग जे वारसनि ऐं SUP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त डॉक्टर पारां ग़लति इंजेक्शन लॻाइण सबबि 16 वरनि जो ज़ाहिद लगारी फौत थी वियो। डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वधीक तफ़सील मालूम कयूं था आबिद लाशारी खां। जी आबिद लाशारी। बिल्कुल 19 ॾींहं अॻु जेको आहे प्राइवेट क्लिनिक में जेको आहे मुबैना जेका आहे ग़लति इंजेक्शन लॻाइण करे जेको नौजवान फौत थी वियो, जंहिं ख़िलाफ़ अॼु 19 ॾींहं बाद जेको आहे एहतिजाज जो मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त 19 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे असांजे नींग ते जेका आहे ग़लति इंजेक्शन लॻाई हुई, उन ख़िलाफ़ डॉक्टर ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न थी सघी आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु इन्हनि गोरख चौक खां वठी जेको आहे मुर्दा चौक ते एहतिजाज जो मुज़ाहिरो करे धरणो आहे। उन मौक़े ते अॻवान जो चवणु आहे त फौरी तौर ते जेको आहे जेको डॉक्टर ज़ुबैर अहमद पावर आहे MSc उन ख़िलाफ़ कार्रवाई की वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। महिरबानी जी आबिद लाशारी तफ़सील ॾियण लाइ।